भगवान झूलेलाल जी जो जन्म कहिड़े शहर में थियो आहे? ॾिसो झूलण जो मेलो घुमो पिया तव्हांखे झूलण जो कुझु कान पतो। सही बात, ग़लति ॻाल्हि आहे, पाण सिंधी तो सॾायूं। भगवान झूलेलाल जी पिताजी जो नालो? देखा आपने लापरवाही का नतीजा है। भगवान झूलेलाल जी जा टे नाला ॿुधायो। तो ओडेरो लाल तो हो शायद। ओडेरो लाल हो। आप कौन था? दादा भगवान श्री झूलेलाल जी जो जन्म कहिड़े शहर में थियो आहे? भगवान झूलेलाल जो जन्म गलत ना जवाब दीजिए, गलत वरी बेसी आहे। जय श्री झूलेलाल। अॼु मुंहिंजे हथ में गिफ्ट हैम्पर आहिनि। अॼु मां सभी सॼी संगत खां भगवान श्री झूलेलाल जे मथां कुझु सुवाल पुछंदसि ऐं मां ॾिसणु चाहींदसि कि उन्हनि खे असांजे इष्ट देव जे बारे में कुझु पतो आहे छा। सभिनि खां पहिरीं मां टे क्वेश्चन पुछंदसि। जेको टे क्वेश्चन सही ॿुधाए छॾिया उनखे 100 रुपए जो कूपन मिलंदा। जेके 4 ॿुधाया उनखे 200 जा और जेके 5 ई ॿुधाए छॾिया त उनखे 500 रुपए जा कूपन। अॼु फ्री में हिते सभु कुझु खाई था सघनि। हलो हाणे पाण शुरूआत कयूं था। सभिनि हलूं था। सभिनि खां पहिरीं मां दादा जिन खां थी पुछां भगवान श्री झूलेलाल जी जी जीवन लीला जे बारे में। दादा जय श्री झूलेलाल। जय श्री झूलेलाल। दादा भगवान श्री झूलेलाल जी जो जन्म कहिड़े शहर में थियो आहे? ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया। भगवान झूलेलाल जो जन्म गलत ना जवाब दीजिए, गलत वरी बेसी आहे। तुम ॿुधाए ॿिए खां पुछो। सिंध त असांजे प्रदेश सिंध प्रदेश में, सिंध प्रदेश शहर में। कहिड़ो? शहर सखर। गलत गलत। दादा तव्हां कॉम्पिटिशन खत्म। भगवान झूलेलाल जी जा टे नाला ॿुधायो। अमर ओडेरोलाल, जिंदपीर ओडेरोलाल, जय झूलेलाल। भगवान झूलेलाल जी जो जन्म कहिड़े शहर में थियो आहे? नसरपुर में। वाह ॿियो क्वेश्चन। भगवान झूलेलाल जी के देवता जा अवतार आहिनि? वरुण देवता जा। चौथा क्वेश्चन। भगवान श्री झूलेलाल जी जी माता जी जो नालो छा आहे? माता जो कृष्णा देवी। हलियो ये बताओ तव्हांजो 100 रुपए जो। इहो कूपन DR कैटर्स जी तरफ़ां गिफ्ट हैम्पर आहे। थैंक यू। इनमें 100 रुपए जा कूपन आहिनि, तव्हां फ्री में यूज करे सघो। दादा भगवान श्री झूलेलाल जी जे पिताजी जो छा नालो आहे? झूलेलाल जी पिताजी जो नालो न ख़बर आहे। दूसरा क्वेश्चन। क्या बात कर रहे हैं? दादा भगवान श्री झूलेलाल के बादशाह जे अत्याचार खां बचाइण लाइ करे जनम वरितो? बाबर। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं। भगवान झूलेलाल जी जो जन्म कहिड़े शहर में थियो आहे? न पतो। चलो ॿियो क्वेश्चन। भगवान झूलेलाल जी जी माता जी जो नालो? ॾिसो झूलण जो मेलो घुमो पिया तव्हांखे झूलण जो कुझु कान पतो। सही बात, ग़लति ॻाल्हि आहे, पाण सिंधी तो सॾायूं। सही बात। अच्छा एक क्वेश्चन ॿियो। अच्छा भगवान झूलेलाल जो ॾींहुं कहिड़े ॾींहुं मल्हाईंदा आहियूं पाण? चंडे कहिड़े चंडे ॾींहुं भगवान झूलेलाल जो जन्मदिन ईंदो आहे? चेटीचंड। चलो ठीक है। ॿियो अगला क्वेश्चन चओ तो। भगवान झूलेलाल जी पिताजी जो नालो? दादा भगवान श्री झूलेलाल पंहिंजी पूॼा के रूप में कराई है? वरुण अवतार। जो वरुण अवतार झूलेलाल जी जल जे देवता के रूप में। जल है ज्योति रूप में। वाह चलो पहला क्वेश्चन पास। 100 करोड़ पक्का। नहीं ये तो जो है। ॿियो क्वेश्चन। भगवान झूलेलाल जी कहिड़े शहर में जन्म वरितो? नसरपुर। नसरपुर में। हेमंत जी अरे थोड़ा इधर हो जाओ, अरे यूं हो जाओ, यूं सामने देखो। तीसरा क्वेश्चन। दादा भगवान श्री झूलेलाल जे भावरनि जो नालो? अभी मजा आएगा ना भिड़ो। बनवारी, जेपी, आनंद कुमार, संजय कुमार, वासी। भाइयों का है। इस तरह के एक ही मांगे। हरीश भाई नहीं स्वयं आप। सही जवाब बताओ। दीदी स्वयं खड़ी है हमारी और चलो चौथा सवाल। भगवान झूलेलाल जी माता जी जो नालो? अब ये दी भी दोनों कटे। ताके 5 ही क्वेश्चन जा जवाब बिल्कुल सही मिलना। मुझो नंढो भाई हिते ही आ।
उनखे सॾु करे हाँ, पंज ॾींहं सही मिलंदा पंजो आखिरी छोकी अमर कथा पढ़ंदो आहे न। हाँ त आखिरी जवाब पुछी लायो थी कि 100 जो कूपन खुली वञे। आखिरी पुछी लायो कोई। भगवान झूलेलाल पंहिंजी पूॼा जो हक़ कंहिंखे ॾिनो? प्रथम गादी कंहिंखे ॾी विया हुआ? भगवान झूलेलाल पंहिंजी गादी कंहिंखे ॾी हुआ? पगुरदेव न ग़लति आहे, गलत है। कुछ सही हुजणो खपे, नाले जो उच्चारण भी सही हुजणो खपे। चलो हलो हाणे हिकिड़ो ई ॻाल्हि कयां, आयो लाल सवई चओ झूलेलाल। साईं पगुरदेव मां चयो न, साईं पगुरदेव सही है, सही पगुरदेव उच्चारण दे बाक़ी सही है। तव्हांजो हक़ ठहे थो एक बिल्कुल। ये डीआर कैटर जी तरह अथव, एक वीडियो जरूर कराए वञ जाओ, कम से कम डीआर कैटर में गाड़ी तो करनी ना। डीआर कैटर जी तरफ का ठीक बैठो, बहुत बढ़िया, ठीक है जी, थैंक यू। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। भगवान झूलेलाल पंहिंजे नेजे सां हिकु वण प्रकट कयो, वण जो नालो छा आहे? वण जो नालो छा आहे? वण जो नालो चलो पाण भगवान श्री झूलेलाल जी पूजा पूज्य बहिराणा रूप में छो कंदा आहियूं? तव्हांखे पंज ई क्वेश्चननि जा जवाब बिल्कुलु सही मिलंदा। मुंहिंजो नंढो भाउ हिते ई आहे, उनखे सॾु करे पंज ॾींहं सही मिलंदा, छोकी हू अमर कथा पढ़ंदो आहे न। खत्म, ॿियो क्वेश्चन। भगवान झूलेलाल जी माता जी जो नालो? देवकी। चौथो क्वेश्चन। भगवान झूलेलाल जी पिताजी जो नालो? रतनलाल। रतन राय। भगवान झूलेलाल जे भाउरनि जो नालो? न पुकरता उन्हनि जा हुआ शिष्य। न पतो? श्याम थोड़ा सा कर दो। भगवान झूलेलाल जी धरती ते छा उमिरि हुई, हुननि जो कार्य केतिरी उमिरि? 13 साल। सही चयो भैया, जवाब 13 साल त ग़लति आहे। 14 हूंदो बस। कंफर्म न पतो? ठीक है। भगवान झूलेलाल जी माता जी जो नालो? खत्म। दादा भगवान झूलेलाल पंहिंजी पूॼा के रूप में कराई आहे? झूलेलाल पंहिंजी पूजा कंहिं रूप में कराई आहे? ज्योति रूप में कराई आहे न। अध जवाब आहे इहो। 2 रूपनि में कराई है, ज्योति सां गॾु हिकु ॿियो रूप हो। कहिड़ो रूप में कराई आहे? वरुण देव जे रूप। चलो मां ये क्वेश्चन तो खत्म तो करा, पर जल आई ज्योति के रूप में कराई अथसि। भगवान झूलेलाल जी पिताजी जो नालो? नायक। कैमरे ते अचण लाइ आदरणीय संगत जो आभार था व्यक्त करूं। कई माण्हुनि त कैमरे जे साम्हूं अचण लाइ मना करे छॾियो। भगवान श्री झूलेलाल साईं जे लाइ जानकारी जो अभाव समाज जे अधिकतर माण्हुनि में आहे, जंहिंजो मुख्य कारण असांजे घरनि में भगवान झूलेलाल साईं जी श्री झूलेलाल कथा या चवा श्री अमर कथा जो न हुजण आहे। भगवान झूलेलाल सिंध सनातन धर्म जो स्तंभ आहिनि, सिंधियुनि जी पहचान आहिनि। भगवान झूलेलाल जे नाले ते पूरे देश में मेला लॻनि था, पर हुन मेलनि में भगवान झूलेलाल जी जीवन लीला जो बि जागरूकता अभियान हलणो खपे। मां शुक्रगुजार आहियां डीआर कैटर्स यानी भजन भैया जी, जिन्हनि असांजो इन नंढी मुहिम में साथ ॾिनो, ऐं हुन संगत जी जिन्हनि कैमरे जे साम्हूं अची समाज खे धार्मिक आधार जी ज़रूरी ॼाण जी सिक महसूस कराई।